नमस्ते दीदी। नमस्ते। दीदी तव्हांखे हिकु सवाल थी पुछां। हा तव्हां जॾहिं स्वास्थ्य जे बारे में सम्झायो, हा तव्हां चयो कि 4 युगनि में सृष्टि घुमे थी। हा त इहा दीदी ॿुधाईंदा कि कुल घणा साल लॻंदा आहिनि 4 युगनि खे पूरो थियण में? हा ऐं तव्हां 4 युगनि जे बारे में ॿुधायो, हा उहो हिकु युग घणनि सालनि जो थींदो? हा ॾिसो, जेका 4 युग कंप्लीट करण में 5000 साल लॻंदा आहिनि। मतिलबु 5000 सालनि में हिन सृष्टि ते सतयुग बि ईंदो आहे, त्रेता बि ईंदो आहे, द्वापर बि ईंदो आहे, कलयुग बि ईंदो आहे। त सतयुग जेको हूंदो आहे उहो 1250 वर्ष जो हूंदो आहे। त्रेता युग बि 1250 वर्ष जो हूंदो आहे। द्वापर भी 1250, कलयुग भी 1250। लेकिन कलयुग जे अंत जा जेका 100 वर्ष हूंदा आहिनि न, उनखे संगम युग चइबो आहे। मतिलबु कलयुग जो अंत ऐं सतयुग जे आदि जे विच में जेको समय हूंदो आहे, 100 वर्षनि में ये सृष्टि नर्क का स्वर्ग ठहींदी आहे। त पूरो चक्कर ये 5000 साल में ई सृष्टि ते आत्मायूं अची करे सतयुग में बि ईंदियूं आहिनि, पोइ त्रेता में बि घुमंदियूं आहिनि, पोइ द्वापर में बि घुमंदियूं आहिनि, पोइ कलयुग में बि घुमंदियूं आहिनि। त जेकी आत्मायूं सतयुग में ईंदियूं आहिनि उहे त्रेता में बि ईंदियूं आहिनि, ऐं नई आत्मायूं बि ईंदियूं आहिनि, पोइ द्वापर में बि ईंदियूं आहिनि, पोइ कलयुग में बि ईंदियूं आहिनि। त पॉपुलेशन वधंदी वेंदी आहे न जी। त ईअं ई आत्मायूं हिते 5000 साल मतिलबु खेल खेॾंदियूं आहिनि। उहे आत्मा वापसि जनम वठंदी रहंदियूं आहिनि। हा, पुनर्जन्म वठंदी वेंदियूं आहिनि। त जीअं पाण सम्झो हिकु चक्कर गेम जो पूरो कयोसीं, ठीकु आहे, त ईअं ई लेकिन हिन खेल में ऐं हुन खेल में फ़र्क़ु छा आहे? हिन खेल में जेकी आत्मायूं अची वयूं उहो वापसि वेंदियूं न। चईंदा न मथां आयासीं मथे वेंदासीं। मथां खां हेठि अगरि अची वयूं सतयुग में त उहो 5000 साल हिते ई खेल खेॾंदियूं धरती ते। हा, पोइ उहो त्रेता में बि ईंदियूं, द्वापर में बि ईंदियूं, कलयुग में बि ईंदियूं। इन में बि अलॻि अलॻि धर्म जी अलॻि अलॻि आत्मायूं आहिनि। मतिलबु जीअं धर्मनि जी वृद्धि थींदी आहे न, हूअं ई आत्माउनि जी बि वृद्धि थींदी। मतिलबु जीअं हर हिकु मूवी में अलॻि अलॻि एक्टर हूंदा आहिनि, ईअं ई हिन सृष्टि ते बि अलॻि अलॻि धर्मनि जी मूवी खेॾंदा रहंदा आहिनि। लेकिन हुन में थींदो आहे भई हिकु मूवी घटि थी थिए, ख़तम थी थिए, त ॿी मूवी में ॿिया एक्टर। हिते हिकु धर्म जी मूवी सां गॾु पोइ ॿियो धर्म जी मूवी, टें धर्म जी, चौथे धर्म जी, ईअं वधंदी वेंदी आहे। त 5000 साल में इहो पूरो खेल पूरो थींदो आहे। परंतु हिन खेल में उन खेल में फ़र्क़ु आहे कि इहो खेल 5000 साल हलंदो, पोइ हिकु सेकेंड बि बंदि न थींदो। जीअं 5000 साल जंहिं सेकेंड पूरा थिया हुन जे ॿियो चक्कर शुरू थी वेंदो। जीअं घड़ी न हलंदी आहे, जी जी, भई घड़ी में ॿारहीं ते सुई आई, रुकंदी न आहे न, भई 1 कलाक पूरो थी वियो रुकऊं न, शुरू थी वेंदी आहे, ॿिए सेकेंड शुरू थी वेंदो पंहिंजो टाइम। त ईअं सृष्टि बि ईअं ई घुमंदी रहंदी आहे, युग हिते घुमंदा रहंदा आहिनि। ठीकु आहे, वरी वापसि सतयुग शुरू थी वेंदो आहे, वरी साॻियो चक्कर सॼो साॻियो ई वापसि हलंदो, वापसि ई हलंदो रहंदो आहे। ईअं कुदरत आहे। हा, थैंक यू दीदी। हा, थैंक यू।